इशूज़ में भलीकार आऊं आहियां सुभान कोसो। नाज़रीन, थर में पाकिस्तान पीपुल्स पार्टी जा जेके अॻवान आहिनि उन्हनि में सख़्तु छिकताण वारी सूरत हाल आहे। पाकिस्तान पीपुल्स पार्टी जे बिलावल हाउस जो मीडिया सेल जो इंचार्ज आहे सुरेंद्र वलासाई, उन सोशल मीडिया ते अची करे इहे इल्ज़ाम लॻाया आहिनि त पाकिस्तान पीपुल्स पार्टी जो MPA लुत्फ़ुल्लाह जेको आहे त उनजे जेके भाउ आहिनि, अरबाब लुत्फ़ुल्लाह जा भाउ आहिनि, उहे उन्हनि खे क़तल कराइणु चाहिनि था। सोशल मीडिया ते अची करे हुननि हेतिरा वॾा संगीन इल्ज़ाम लॻाए छॾिया आहिनि। पाकिस्तान पीपुल्स पार्टी जी हुकूमत आहे, हू पाण MPA आहिनि, क़ानूनी रस्तो अख़्तियार करण बजाए हुननि जेको आहे त सोशल मीडिया जो सहारो वरितो आहे। छा पुलिस ते क़ानून ते एतमाद न आहे? मामिलो आहे छा? कहिड़े क़िस्म जा इख़्तिलाफ़ आहिनि? अरबाबनि ख़िलाफ़ का मुहिम आहे, उनखे बर्दाश्त नथो कयो वञे? आख़िर आहे छा जो हेतिरा संगीन जेके इल्ज़ाम आहिनि उहे सोशल मीडिया ते अची लॻाया विया आहिनि, लेकिन क़ानूनी जेको रस्तो आहे उहो अख़्तियार न कयो आहे? हालत इहा आहे त हिन इल्ज़ामनि खां पोइ हू पंहिंजो मौक़िफ़ ॾियण लाइ बि तयारु न आहिनि। मामिलो आहे छा? कहिड़ा इख़्तिलाफ़ आहिनि? सॼे मामले ते अॼु जे प्रोग्राम में ॻाल्हि ॿोल कबी। असांखे स्टूडियो में जॉइन कयो इंजीनियर ज्ञानचंद साहिबु आहिनि, अॻूणा सेनेटर आहिनि, पाकिस्तान पीपुल्स पार्टी जा अॻवान आहिनि। ऐं उन सां गॾु कुझु देरि में असांखे जॉइन कंदा डॉक्टर महेश मलाणी साहिबु, MNA आहिनि, उहे असांखे टेलीफोन लाइन ते जॉइन कंदा। वीडियो लिंक ते खाटाऊ जानी असांजा रिपोर्टर आहिनि, उन्हनि असांखे वीडियो लिंक ते जॉइन कयो आहे। जेको आहे इंजीनियर ज्ञानचंद साहिबु, तव्हांजी महिरबानी। खाटाऊ साहिबु, तव्हांजी महिरबानी, तव्हां पंहिंजो क़ीमती वक़्तु ॾिनो आहे। खाटाऊ साहिबु, हीउ जेको मामिलो आहे, जेको आहे सुरेंद्र वलासाई साहिबु सोशल मीडिया ते अची करे तमामु संगीन पंजे ई पार्टी जे जेको आहे MPA ते लॻाया आहिनि, आहे छा सॼो मामिलो साईं? जी बिल्कुल, जेतोणीकि पीपल पार्टी थरपारकर में उन जे चूंडियल नुमाइंदनि में इख़्तिलाफ़ का नई ॻाल्हि कोन्हे ऐं इहो काफ़ी अरसे खां मुख़्तलिफ़ MPA MNA जा पाण में इख़्तिलाफ़ ज़ाहिर थींदा रहनि था। ऐं पर हीअ जेका आहे सूरत हाल ओचितो ज़ाहिर थी आहे, जेका संगीन शिदत अख़्तियार करे वई आहे, जंहिंमें पीपल पार्टी जो MPA बिलावल हाउस जो इंचार्ज मीडिया सेल जो सुरेंद्र विलासाई, उन PP जे पंहिंजे ई MPA अरबाब लुत्फ़ुल्लाह ते उनजे भाइरनि ते इल्ज़ाम हणंदे चयो आहे त उन लुत्फ़ुल्लाह जो भाउ अरबाब आलम उहो मूंखे माराइणु चाहे थो ऐं उन ॿिनि माण्हुनि खे बचू बेगवाड़ ऐं उनखे सोपारियूं ॾिनियूं आहिनि मूंखे माराइण जे लाइ। जेकॾहिं मूंखे कुझु बि थिए या मुंहिंजे घर फैमिली खे कुझु थिए त उनजो केस हिननि ते दाख़िल कयो वञे। जॾहिं अहिड़ो बयानु सोशल मीडिया ते हुन जारी कयो ऐं सॼो ॾींहुं सोशल मीडिया ते बड़धक मचल वियो ऐं उन खां पोइ उन चयो त मुंहिंजी जेका आहे सिंध जे वॾे वज़ीर सां बि ॻाल्हि थी आहे, IG सिंध सां बि ॻाल्हि थी आहे हिन मामले ते, ऐं उन खां पोइ हुन वरी इहा बि ॻाल्हि कई त मुंहिंजी घरू वज़ीर ज़ियाउल अंजार सां बि ॻाल्हि थी आहे। ठीकु आहे, खाटाऊ साहिबु, तव्हां उनखे मुंहिंजा सूरत हाल ॿुधाई आहे। जी 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 कंटिन्यू कयो, तव्हांजो अचे पियो आवाज़, डिस्टर्ब थिए पियो। जी हा जी जी खाटाऊ साहिबु, तव्हां कंटिन्यू कयो। ठीकु आहे, खाटाऊ साहिबु नेट जो इशू आहे। जी 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 कंटिन्यू कयो खाटाऊ साहिबु, तव्हांजो आवाज़ अचे पियो मूंखे। नेट जो इशू आहे, ठीकु आहे, जेसिताईं उहो नेटवर्क ठीकु थिए। करे थो असल मामले जी चवे पियो त हा मुंहिंजो आवाज़ अचे थो? जी जी बिल्कुलु तव्हांजो आवाज़ अचे पियो, तव्हां कंटिन्यू कयो। हा, त उन में हू चवे पियो त असल मामिलो इहो आहे त उते उन इलाइक़े में कलोई वारे इलाइक़े में उते जिते अरबाब लुत्फ़ुल्लाह जो बि उहो तक आहे ऐं सुरेंद्र वलासाई जो उहो शहर बि आहे ॿिन्ही MPA जो, ऐं त उहो चवे पियो त उते देवियुनि जो वॾो काठ थिए थो ऐं उन में हिननि जा जेके हमरा आहिनि उहो काठ ॿियनि ग़रीब पोरियत माण्हुनि खे वढणु नथा ॾियनि ऐं हू पाण ट्रकूं भरे ऐं विकिरो कनि था। उते सिरनि जा तमामु वॾा भट्ठा आहिनि ऐं उहो काठ जो किरोड़नि रुपयनि जो देवी जे काठ जो कारोबार थिए थो। पर उहो चवे थो त हिन जा उहे ॾाढा ई करे बासर जेके हिननि जा ई माण्हू आहिनि उहे ॿियनि ग़रीब माण्हुनि खे वढणु नथा ॾियनि। उन जे करे मूं अॻे बि जेको आहे सो अख़्तियारनि खे लेटर लिखिया आहिनि त हीउ ग़रीब माण्हुनि जो गुज़र सफ़र उन ते आहे, उनजो ॿारनि उन ते आहे, पर हू उन्हनि खे इहो खणणु नथा ॾियनि, वढणु काठी नथा ॾियनि। उहो देवी जी जेका तमामु घणी थिए थी ऐं बिना कंहिं पाणी जे थिए थी ऐं कुदरती तौर ते सरकारी ज़मीननि ते थिए थी, त उहो हू चए थो त असल कारण जेको आहे सो इहो आहे। मूं उनखे हिते नोटिस वरितो आहे ऐं मूं अख़्तियारनि खे बि लिखियो आहे त हीउ जेको आहे सो ग़रीब माण्हुनि खे तंग कनि था, इहो जेको आहे सो न थिए। तो उन्हनि जो इख़्तिलाफ़ अॻे बि उन्हनि जे लेटर जो हवालो ॾींदे लिखे थो, पर ॿिए पासे अरबाब आलम उन खे विलासाई जे सुरेंद्र विलासाई जे इल्ज़ामनि खे रद्द करे थो ऐं उन जे भाउ
इनामुल्लाह जी बि जेका आहे सा अरबाब इनामुल्लाह जो मौक़िफ़ साम्हूं आयो, हू बि उन ॻाल्हि खे रद्द करे चवे थो त जेको आहे सो ही असांजी सियासी साख खे नुक़सान रसाइण जी कोशिश कई पई थी वञे, ऐं हू चवे थो त जेको आहे सो को माण्हू जेको आहे सो इहो कानून बि इजाज़त ठीकु आहे खड़ो साहब। अच्छा गंजा साहब तव्हां ॾे ईंदुसि मां ही तव्हां बि जेको आहे त मज़म्मत कई भई अथई खड़ो साहब ठीकु आहे पाण मां तव्हां ॾे अचां थो मां ज्ञान सां तव्हां ॾे वेंदुसि। अच्छा साईं तव्हांजो बि जेको आहे त हुयो त भई असां जेको वाक़ियो आहे या जेको उन्हनि जो बयानु आहे उनजी मज़म्मत कयूं था, उन सां गॾु हीउ ॿुधायो वाक़ई को सियासी मामिलो आहे या काठ ते जहिड़ो आहे छा साईं मामिलो? ॾिसो बुनियादी तौर ते असांजे जेको पीपल्स पार्टी जे MPA ऐं पार्टी जे वर्कर्स जे विच में इख़्तिलाफ़ रहंदा आया आहिनि, उनजो मेन सबबु इहो आहे त हिननि अरबाब ग्रुप जे सभिनी माण्हुनि सां उनजे चीफ मिनिस्टर अरबाब गुलाम रहीम जे दौर में हुजे या उनखां अॻु में असां जेके बि पीपल्स पार्टी जा जियाल आहियूं कामरेड आहियूं उहे सदाईं मुक़ाबिला कंदा रहिया आहियूं, कॾहिं हारायो आहे कॾहिं खटियो आहे, बल्कि असां 2013 खां पोइ सॼे थरपार खे असां स्वीप कंदा आहियूं पीपल्स पार्टी। सो उन वक़्त में असांजा हिक ॿिए सां शदीद इख़्तिलाफ़ रहंदा आया, असां मुख़्तलिफ़ सख़्तियूं बि सठियूं आहिनि, जंहिंमें मुंहिंजो भाउ बि जेल में वियो आहे, आउं बि जेल में वियो आहियां, ऐं ॿिया असांजा जेके दोस्त आहिनि मुख़्तलिफ़ वक़्तनि ते जेलूं बि काटींदा रहिया आहिनि, उहे समूरा हिन वक़्त में नज़रअंदाज़ थियल आहिनि उन्हनि ते, बल्कि पुलिस जेका आहे उनजे तरफ़ां केसिस थींदा रहिया आहिनि जंहिंमें फ़ैसिला न थी सघिया। मुंहिंजे पंहिंजे यूनियन काउंसिल जो चेयरमैन हो, उनजे ॿनी तां फसल खॼी विया। ठीकु आहे डॉक्टर तव्हांजे मां अचां थो डॉक्टर महेश साहब बि असांखे टेलीफोन लाइन ते जॉइन कयो आहे। डॉक्टर साहब हीउ जेको मामिलो आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी जा MPA आहिनि, सुरेंद्र वलासाई साहिबु, अरबाब लुत्फुल्लाह साहिबु, हेॾो तमामु वॾो मामिलो आहे, तव्हां डिवीज़न जा सदर बि आहियो, तव्हांजा MNA बि आहियो, हीउ मामिलो हल छो न थियो जो सोशल मीडिया ते अची करे पुलिस ते कानून ते पार्टी ते अॻवान ते एतमाद न हो? वलासाई जो मामिलो आहे छा साईं? मुंहिंजो सोशल मीडिया ते ई ॾिठो आहे, ऐं इस्लामाबाद हुअसि, असांजो सेशन हो, रस्ते में हुयुसि, रस्ते में ई वञा पियो, ऐं सोशल मीडिया ते ज़रूरु ॾिठो आहे, पर इहो न थियणु खपे। सोशल मीडिया ते जेको कुझु आहे पार्टी जी ॻाल्हियूं आहिनि त पार्टी अंदरि हुजणु खपनि, ऐं मिठी पहुची ॿिन्ही धुरनि सां ॻाल्हाए हिन मसइले जो हल कढिबो। अच्छा साईं हीउ जेको अरबाबनि सां जेको इहे ॻाल्हियूं बि साम्हूं अचनि पियूं, ॿुधायो वञे त तव्हांजो बि अरबाबनि सां इख़्तिलाफ़ आहे छा ते मामिलो साईं? अरबाब पीपल्स पार्टी में आया, उन्हनि खे बर्दाश्त नथो कयो वञे या को ॿियो को मामिलो आहे छा मामिलो? मुंहिंजो को बि इख़्तिलाफ़ उन्हनि सां न आहे, इख़्तिलाफ़ हिक ॿिए में छाजे लाइ रखंदा आहियूं, को अहिड़ो इख़्तिलाफ़ न आहे मुंहिंजो। न सही सम्झो था त जेको आहे त MPA आहिनि ऐं जेको वलासाई साहिबु उन सां गॾोगॾु मीडिया सेल जा इंचार्ज आहिनि, कानूनी रस्तो इख़्तियार करणु हुजे, पंहिंजी सरकार आहे, पंहिंजी हुकूमत आहे, पुलिस पंहिंजी आहे, पुलिस ते एतमाद कोन्हे, आहे छा मामिलो जो सोशल मीडिया ते अची हेॾा संगीन इल्ज़ाम लॻाया आहिनि ऐं हालत इहा आहे त हू पंहिंजो मौक़िफ़ ॾियण लाइ बि हाणे तयारु न आहिनि? ॿिन्ही धुरनि सां ॻाल्हाए मसइले खे हल कबो, ऐं जी मिठी पहुची ॿिन्ही सां ॻाल्हाए मसइले खे हल कंदासीं। अच्छा साईं हिन वक़्तु ॻाल्हि आहे पार्टी जे अंदरि जी ॻाल्हि आहे, वधण न ॾींदासीं। अच्छा डॉक्टर साहब हीउ ॿुधाइजो त तव्हां ते हिन वक़्तु छा इतला आहिनि त आख़िर मामिलो आहे छा जेको ज़ाहिरी तौर ॿुधायो त काठ जो मामिलो आहे? का ख़बर न आहे, छाकाणि त आउं सेशन ते वियल हुअसि ऐं सेशन खां ई वापसि वञा पियो। मिठी सुभाणे चेयरमैन जो प्रोग्राम आहे, सोशल मीडिया ते ॾिठो आहे, इहो पार्टी जे हवाले सां सही ॻाल्हि न आहे, ऐं ॿिन्ही धुरनि सां ॻाल्हाए जल्दी हिन मसइले खे हल कराइबो। अच्छा तव्हांजी ॿिन्ही धुरनि सां ॻाल्हि ॿोल थी आहे साईं त हीअं आहे छा मामिलो, छो जेको आहे त एॾो संगीन मामिलो थी वियो, सोशल मीडिया जी हुनखे ज़रूरत महसूसु थी? मथे ताईं वञण न ॾींदासीं हिन मसइले खे। ठीकु आहे वॾी महिरबानी डॉक्टर महेश मलानी साहब, तव्हां कीमती इंजीनियर साहब ज्ञानचंद साहब मां तव्हां ॾे ईंदुसि। हीउ जेको मामिलो आहे त भई तव्हां कंटिन्यू कयो त तव्हां ॿुधायो पिया, ॾिसो ठीकु आहे पार्टी में अरबाबनि सां तव्हां इलेक्शन कंदा रहियो, जेको बि मामिलो आहे, लेकिन हाणे हू तव्हांजी पार्टी जो हिसो आहिनि, त बजाए जो हीउ जेको मामिलो हुयो सोशल मीडिया ते अचणु बजाए नथा सम्झो त हीउ पार्टी अंदरि ई हल थियणु घुरिजे आहे, हीउ ज़ीनत न बणिजे आहे हिन सॼे मामिलो जेको आहे त मीडिया जो? यकीनन ॾिसो अरबाब लुत्फुल्लाह साहिबु पीपल्स पार्टी जे टिकट ते MPA आहिनि जी, ऐं सुरेंद्र साहिबु असांजे बिलावल हाउस जा तर्जुमान आहिनि, उन सां गॾोगॾु MPA बि आहिनि। सो इहो मामिलो ईअं न वञणु खपे आहे, आख़िर उहे कहिड़ियूं हालतूं थियूं जंहिंमें इन इंतिहा ते वियो, त इहा अफ़सोसनाक सूरत हाल आहे। हिन में ज़िम्मेवारी जिते सुरेंद्र साहिब जी आहे उते अरबाब साहिब जी बि ज़िम्मेवारी आहे, हुनखे हिन खां अॻु में उन सॼे मामले ते विच में अचणु खपे, नेगोशिएट करणु, पार्टी जे अंदरि डायलॉग करे उन्हनि मामलनि खे हल करण जी ज़िम्मेवारी अरबाब साहिब जी ठहे थी, छाकाणि हुनजे ॻोठ जो बि मसइलो आहे।
असां जेका मूं अॻु में ॻाल्हि पे कई त असां हिक ॿिए खे बर्दाश्त कोन कयो आहे। पीपल्स पार्टी जो वर्कर त वेचारो थी वियो आहे, अरबाब साहब हुननि खे कॾहिं ओन नाहे कयो। ऐं डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट हुउसि अरबाब साहब कॾहिं बि असांजे डिस्ट्रिक्ट जी मीटिंग्स ते कोन आया। अरबाब साहब ईअं सम्झो त हिकिड़ो उहो ग्रुप जंहिंखे जेको हुनजो फॉलोअर आहे उनखे ई सिर्फ़ु उनजा ई MP थियो वेठा आहिनि, पार्टी जे वर्कर्स खे नज़रअंदाज़ कंदा रहिया आहिनि। उन में असांजे पार्टी जा तमामु अहम माण्हू बि पार्टी छॾे चुका आहिनि, कि मायूस थी घर वेठल आहिनि। ऐं ज़िक्र कयां 2-4 ॿिया केसिस जिन जो ज़िक्र सुरेंद्र पंहिंजे केसिस में बि कयो, इहे हक़ीक़तूं आहिनि। हिन वक़्त में जेको सूरत हाल आहे, हिकिड़े काठ जो कारोबार आहे जिते माण्हुनि जा बि झेड़ा आहिनि, जंहिंमें सुरेंद्र जो को तालुक़ु कोन्हे, अरबाब साहब जे माण्हुनि जो उनमें तालुक़ु आहे। उन ते झेड़ा थिया आहिनि जिते खून बि थिया आहिनि काठियुनि जे मामले ते। हिकिड़ो इहो इशू आहे। ॿियो मंशात फ़िरैशी जो बि इशूज़ आहे, जंहिंजा इल्ज़ामात मुख़्तलिफ़ मीडिया चैनल्स ते ॿियनि ते पुलिस ते त आहिनि ई आहिनि, पर कुझु इन्फ्लुएंशियल माण्हुनि ते बि लॻंदा रहिया आहिनि। उन में बि असां हमेशह रुकावटूं बणजंदा रहिया आहियूं। त पीपल्स पार्टी जे दौर में मंशात फ़िरोशी खे असीं फ़रोग़ नथा ॾेई सघूं। 3 नंबर ते असांजा जेके पीपल्स पार्टी जा मुख़्तलिफ़ अॻवान रहिया आहिनि, मसलन जी मूं ज़िक्र पे कयो त असांजे यूनियन काउंसिल जो चेयरमैन हुयो, ऐं नालो वठां वांगची राजपूत रहियो आहे, ऐं उन वक़्त में डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट बि हुअसि ऐं सेनेटर बि हुअसि। पर बावजूदि क्वेश्चन जे जेके हुनस जी ॿिन्ही तां फसल खजी विया, उहे माण्हू गिरफ़्तार थिया, थाणे तां छुटी हलिया विया बिना कंहिं सुनवाई जे, बिना कंहिं कोर्ट जे। त इन क़िस्म जा जेके वाक़ात थिया आहिनि उहो अॻु में असां वटि न हुआ। असांजे आम माण्हू जो, असांजे पीपल्स पार्टी जे वर्कर जो हिकिड़ो ई मुतालबो आहे त तव्हां ग़ैर जानबदार पुलिस ऑफिसर कयो। उन में असांजे मुखालिफ़ जेके अरबाब गुलाम रहीम एंड को आहे, उन जा ई माण्हू छो न हुजनि, पर हू इंसाफ़ ते ॿधल ॻाल्हियूं कनि। जॾहिं खां 2018 खां अरबाब साहब आया आहिनि, 2 या 3 SHOs आहिनि जेके ॿिन्ही तालुकनि में घुमंदा रहिया आहिनि, ऐं उहे कंटिन्यूअसली उते वेठा आहिनि। ऐं मिठी जो बि ज़िक्र कयूं, उते जो बि SHO जेको आहे उहो घणे वक़्त खां वेठो आहे। ताज़ो हिकिड़े अमीन जूणे जो जेको सहाफ़ियुनि सां इशू थियो, हुन बदतमीज़ी कई आहे, त ही 5-10 सालनि में ही पलिजी वॾा थी ऑफिसर्स बि बदतमीज़ थी विया आहिनि। असांजे हिन मामले ते त आउं सम्झां थो त धणी पाण ॻाल्हाइनि त बहितर आहे, त हुनजो इशू छा आहे। पर हालतूं उन नहज ते पहुतियूं आहिनि जेको हुनखे सोशल मीडिया ते अचणो पियो आहे। हुन बाक़ी पार्टी लीडरशिप चई सघूं था त हुन पहिरियां कोशिशि कई आहे पार्टी क़यादत डिवीज़नल सदर साहिब आहिनि, उहे ॿुधनि था, असांखे ख़बर ई न आहे मामिलो छा आहे। आउं सम्झां थो त बिलावल हाउस में वेठो आहे, हुनजी एक्सेस चेयरमैन साहब ताईं बि आहे, ऐं चेयरमैन साहब जे सॼे स्टाफ ताईं आहे। CM एज़ ए MPA एज़ ए बिलावल हाउस जे तर्जुमान हुनजी सभिनी मिनिस्टर्स ताईं बि एक्सेस आहे। जेकॾहिं न आहे त हिकिड़ी अफ़सोसनाक सूरत हाल आहे। सो हिनखे गॾिजी वेही हल करणु खपजे। डॉक्टर साहब असांजा डिवीज़नल सदर आहिनि, हुननि ॻाल्हि कई त आउं ॿिन्ही खे विहारींदुसि, पर मुंहिंजे ख़्याल में सुरेंद्र साहब त हलियो ईंदो, अरबाब साहब शायदि हुनजे सॾ ते न अचे। इहो अदी फरियाल खे, चीफ मिनिस्टर सिंध खे या मिनिस्टर ज़ियाउल अंजार साहब खे इन मामले ते वेहणो पवंदो। न सिर्फ़ु सुरेंद्र साहब जा इहो मसइला हल कनि, पर पार्टी जे अंदरि ॿियूं जेके मामलात आहिनि उन्हनि ते बि हिकिड़ो चिटी ॻाल्हि थियणु खपे त इहे इशूज़ आख़िर उथनि छो था। MPs MNS जी पार्टी में आया नज़रियाती तौर ते, हाणे तव्हांखे हुननि क़बूल कयो, लेकिन तव्हां जॾहिं ज़िले सदर हुयो, इहो मूंखे बि इतला आहिनि, तव्हां त हाणे पाण बि ॿुधायो तव्हांजे इजलास में न ईंदो हुयो, को तव्हां ज़ाती इख़्तिलाफ़ जे सबबु ॾे ईंदो, ज़ात पात वारो मामिलो आहे उनजे करे न ईंदो, या आहे छा जो माना हेॾे सारा अगरि पार्टी जो MPA उते वेही करे दांह कूक करे उहो सोशल मीडिया ते लिखे मजबूर थिए, त पोइ आम माण्हुनि सां जेके हुनजा मुखालिफ़ हूंदा उन्हनि सां कहिड़ो वर्ताव हूंदो हुनजो? यकीनन ॾिसो, असां पार्टी जे अंदरि असां मुख़्तलिफ़ मीटिंग्स में इहो ई कंदा रहिया आहियूं त पीपल्स पार्टी जो वर्कर हिन पासे जेको आहे उनजी एक्सेस कोन्हे हुनसि ताईं। तंहिं करे हू सिर्फ़ु इहो थो चाहे त पार्टी लीडरशिप इंटरवेन करे ऐं पार्टी वर्कर्स सां किथे बि का ज़्यादती थी थिए त उनखां हुन रोकियो वञे, पुलिस खे, इदारनि खे। पोइ हुननि जो पासो वठी बि कंदा हूंदा, हुननि जा PS हुननि जा जेके ख़ासि ख़लीफ़ा आहिनि उहे कंदा हूंदा, पर असांजे विच में उहा कोऑर्डिनेशन न आहे। मूं बि कोशिशि कई, पर अरबाब साहब जो इहो हूंदो त मुंहिंजो हिते जी पार्टी सां को तालुक़ु कोन्हे, ऐं लीडरशिप सां सिर्फ़ु ॻाल्हाईंदुसि, ॿिए कंहिं सां को तालुक़ु कोन्हे। असां जेके वर्कर आहियूं उन्हनि सभिनी इलेक्शन्स में साबित कराए ॾेखारियो आहे त चेयरमैन साहब जे फ़ैसिले खे लबैक चवंदे हिकिड़ो बि वोट पीपल्स पार्टी जो तीर खां ॿाहिरि न आहे वियो। गुज़िरियल इलेक्शन में अजीब सूरत हाल इहा थी जो असांजे MNA खे वोट कोन मिलिया, ऐं MPA ऐं अरबाब गुलाम रहीम खे सभु जा सभु हिन पासे चई सघूं था त उन्हनि बाईपास कयो। चई सघूं था छा, इहो आलम आश्कार ॻाल्हि आहे त उन्हनि
इहो पार्टी सां फ्रॉड कयो। पोइ हीउ जेको आहे सॼो कुझु अगरि पार्टी सां फ्रॉड था त पोइ हुनखे एक्शन थियणु घुरिजे। छो मुंहिंजे न थियो, वजह छा आहे? ताक़तवर आहिनि, मुंहिंजे ख्याल में मजबूरी आहे, वोट जी मजबूरी आहे छा? मुंहिंजे ख्याल में पार्टी उन मामले ते ॻाल्हायो हूंदो, हुनजे छा तय थियो उनजी मूंखे ख़बर नाहे, सही। पर पार्टी सां अञा हू अरबाब साहब बि हलनि पिया ऐं पार्टी बि को एक्शन नाहे वरितो, त माना किन मामलनि ते का माफ़ी तलाफ़ी थी आहे। मां अचां थो तव्हां ॾे। अच्छा ज्ञानचंद साहिबु, इहो जेको आहे त जेको आहे खाटो साहिबु तव्हां ॾे ईंदुसि, मूंखे हीउ ॿुधायो त हीउ जेके मामिलो आहे अरबाब साहिबान जेके आहिनि, छा वाक़ई पाकिस्तान पीपल्स पार्टी जेके अॻूणा जीअं ज्ञानचंद साहिबु आहिनि, महेश मलाणी साहिबु वारा आहिनि, इहे उन्हनि खे क़बूल नथा कनि, या वाक़ई उते उन्हनि जो जेको रवैयो आहे माण्हुनि सां को अहिड़ो आहे छा सूरत हाल उते? सभई ॻाल्हियूं ज्ञानचंद करे चुको आहे त आम चूंडनि में डॉक्टर महेश कुमार मलाणी खणी उहो पार्टी डिसिप्लिन में इहे ॻाल्हियूं नथो करे इख़्तिलाफ़नि जूं, ऐं हू मीडिया में इहे ॻाल्हियूं नथो करणु चाहे, पर हुनजा शदीद इख़्तिलाफ़ अरबाब लुत्फ़ुल्लाह सां मौजूदु आहिनि ऐं इन ई ॻाल्हि ते मौजूदु आहिनि त आम खाटो साहिबु तव्हांजो आहे नेट जो इशू आहे तव्हां ॾे जेको आहे आवाज़ चूंडूं हुयूं उन में पार्टी खे महेश मलाणी खे हा ठीकु आहे, उन में उनखे वोट न मिली। ठीकु आहे, मां कोशिशि कंदुसि। तव्हांखे टेलीफोन लाइन ते तव्हांजो आवाज़ु ठीकु न आहे। अच्छा साईं, हीउ जेको खाटाऊ जेसिताईं जो जेको नेटवर्क जो इशू आहे उहो जेसिताईं बहितर थिए, अरबाबनि खे बर्दाश्त नथा कयो, या वाक़ई हुननि जो रवैयो इन टाइप जो आहे जो हू पाण खे अञा ताईं पार्टी में चङी तरीक़े सां शामिलु न कराए सघिया आहिनि? ॾिसो, अरबाब साहब असां खां पीपल्स पार्टी जे वर्कर्स खां गिला त कनि जेकॾहिं असां हुननि खे 100% वोट न कयो हुजे, पर असां हुननि पंहिंजे अमल सां साबित कयो आहे त हू असांखे बर्दाश्त करण लाइ तयारु आहिनि। पीपल्स पार्टी जे टिकेट होल्डर खे वोट असां कोन ॾिना आहिनि या अरबाब साहब वारनि कोन ॾिना आहिनि, इहो साबित थो करे त हुननि खे वरी बि उहा ई अरबाब शाही थी खपे जेका पीपल्स पार्टी जो वर्कर यकीनन क़बूल नथो करे। ऐं हिन मामले ते सिर्फ़ु हिकिड़ो मामिलो न आहे, कुझु ॾींहं अॻु जो अञा मुंहिंजे ख़्याल में उहा FIR मां नालो बि कोन्हे निकितो, असांजो लतीफ़ जूने जो आहे, हुन मिसकिन जो कंहिं मामले सां को तालुक़ु ई न हुयो, ॿिनि धुरियुनि जे विच में को जहिड़ो फॾो बि कोन हुयो, पर हुनजो ग़लति नालो अची चुको। मुंहिंजो भाउ आहे हुनजे साले जो, हू न फ़िरियादियुनि खे सुञाणे न जवाबदारनि खे सुञाणे, उनजो कंहिं केस में चोरी जे केस में नालो अची वियो, इहो मिसकिन छोकिरो आहे। हाणे जेको मामिलो आहे, यकीनन सुरेंद्र जा घणे वक़्त खां हू पार्टी सां लाॻापियल आहे ऐं हू बहितर पोज़ीशन में रहियो आहे, पर तव्हांखे किथे के कब्ज़ा के रूप में हुनजो नालो कोन हूंदो, कंहिं मंशात फ़रोशी में हुनजो नालो कोन हूंदो, ॿिनि ते त इल्ज़ाम लॻंदा था रहनि न, सचा कूड़ा। सो जेकॾहिं क्लियर ॿुधायो त वाक़ई को मंशात वारनि जी सपोर्ट कनि था, पाण कनि था? मंशात सॼे ज़िले में जेका हले पई उनजी रेस्पॉन्सिबिलिटी पीपल्स पार्टी ॾांहुं वञे थी, पीपल्स पार्टी जे नुमाइंदनि ॾांहुं वञे थी। सो जेकॾहिं हले पई त कंहिंजो न कंहिंजो त आशीर्वाद आहे, ऐं कंहिंजो नालो नथो वठां, पर कंहिंजो आशीर्वाद आहे, उहो पार्टी लीडरशिप में सभु इदारा आहिनि पार्टी जे अंदरि, असां ऐं ज़िम्मेवार हैसियत में कंहिं ते इल्ज़ाम नथो हणणु चाहे, पर बाक़ी जेके इशूज़ आहिनि उनजो मुंहिंजो डिमांड त पार्टी लीडरशिप खां आहे त हू वेही इन्हनि मसइलनि जो हल कढे, बजाए इन जो पार्टी कारकुन मायूस थियनि या असांजे MP MNAs खे असांजे पार्टी वर्कर्स खां शिकायत रहे। सो लीडरशिप इन जो फौरी नोटिस। साहब जी खाटाऊ साहब जी ॿुधायो त भई इख़्तिलाफ़ आहिनि, डॉक्टर महेश साहब मञण लाइ तयारु न आहिनि, ऐं तव्हां पाण चई विया हो त भई डॉक्टर महेश जे चवण ते सुरेंद्र त अची सघे थो पर हू न ईंदा, त पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे इहो सॼो मामिलो जी पार्टी आला क़यादत खां ई हल थींदो। छा उन तरफ़ खां का चुरपुर शुरू थी आहे त भई सॼो मामिलो उन पार्टी क़यादत ताईं मामिलो पहुतल आहे छा? ॾिसो, हाणे असांजे लाइ त महेश मलानी बि डिविज़नल प्रेसिडेंट आहे, उहो असांजी लीडरशिप में आहे, पर हू ख़ुदि इन्हनि जो शिकार रहियो आहे, मुख़्तलिफ़ इशूज़ जो, पार्टी बेवफ़ाई जो शिकार रहियो आहे। सो हू हिक ॿिए सां ॻाल्हाइण लाइ तयारु कोन्हनि। तव्हां कुझु वक़्त में पेनाफ्लेस ते जेके इशूज़ थिया, गडी बिट ते, उहे बि तव्हां ॾिठा। सो ही इख़्तिलाफ़ रोज़ बरोज़ पार्टी जे विच में वॾी डिवीज़न पैदा पिया कनि। सो उन में आउं चई चुको आहियां त पार्टी जो वर्कर सिर्फ़ु चाहे थो त मेरिट्स ते फ़ैसिला थियनि, उन में असांखे कोई इख़्तिलाफ़ कोन हूंदो। बाक़ी हिननि 10 सालनि में मेरिट्स जी घणी लताड़ थी आहे, जंहिंमें असांजा जेके डिस्ट्रिक्ट लेवल जा ऑफिसर्स आहिनि, अॻे हू असांखे बि कंहिं नाजाइज़ कम जे लाइ जवाबु ॾेई छॾींदा। हाणे त ईअं कोन थो थिए, फ़ोन अचे थो, हुनजे हुकुम जा बंदा थी उन ते अमल कनि था, जाइज़ नाजाइज़ नथो ॾिठो वञे। सो उन्हनि ऑफिसरनि खे बि पाबंद कयो वञे त हू मेरिट्स ते कमु कनि।
अच्छा ही जेको मामिलो आहे जीअं तव्हां महेश साहिबु चवनि पिया त मुंहिंजा के इख़्तिलाफ़ आहिनि असूलनि छा हुजणु न घुरिजे ईअं त क़बूल करणु घुरिजे ॿुधाइणु घुरिजे तॾहिं मामिलो थींदो ईअं भले हाणे त मामिलो जेको आहे त अश्कार थी वियो आहे ॻाल्हि क्लियर आहे तव्हां बि चओ था इख़्तिलाफ़ आहिनि खाटू साहिब बि चए थो इख़्तिलाफ़ आहिनि हुनखे पाण न चवणु घुरिजे त भई बाक़ी मामला त आहिनि मूंसां बि मसइला आहिनि ॾिसो हू हुनजी बहितर अप्रोच आहे लीडरशिप ताईं उनजे करे हू डिसिप्लिन जी ॻाल्हि त कनि था पर जेकॾहिं साम्हूं वारो डिसिप्लिन तोड़े थो पोइ असां बि मजबूर थी था वञूं ऐं पार्टी लीडरशिप ताईं का पहच बि न हुजे नोटिस बि न वठिजे सो डॉक्टर साहिब जी पहच आहे हू हल कराए सघनि था त सुठी ॻाल्हि आहे पर आउं सम्झां थो त साणनि जेके मसइला आहिनि पहिरीं त उहे त हल थियनि अच्छा सरेंद्र साहिब जी जेको ज़ाहिरी ॻाल्हि आहे सोशल मीडिया जो हिकिड़ो रस्तो इख़्तियार कयो इन खां ऑलरेडी पाण ॼाणूं था तो MPA बि आहिनि मीडिया सेल जा इंचार्ज आहिनि उन्हनि जी एक्सेस CM ताईं IG ताईं उन्हनि जे लाइ मसइलो न हो छा लोकल जेका पुलिस आहे उन तव्हां उहो न कयो आहे जो हू मजबूर थी करे इन ते विया या हू MPA इन जे करे हुननि सम्झो त भई सोशल मीडिया बहितर आहे असांजी लोकल पुलिस जेका आहे उहो बाय द टाइम बिल्कुलु ई जेको सो इम्पार्शल न आहे रही हू हुननि जे ई हुकुमनि ते हलंदी आहे इहा आलम आश्कार ॻाल्हि आहे त कलोई जो थाणो हुजे डीपलो जो थाणो हुजे या बाक़ी जेके थाणा हिननि जी हद में अचनि था उन ते हुन जे हुकुम खां सवाइ का बि ॻाल्हि कोन थींदी आहे ऐं चई चुको आहियां त भई गुज़िरियल 18 खां वठी हेसि ताईं तव्हां हुते जो रिकॉर्ड वठो त कहिड़ा SHOs 3 या इन्हनि 4 थाणनि ते हिकिड़े थाणे खां ॿिए खां टे ते आया आहिनि हिकिड़ो त हाणे हिकु क़त्ल जे केस में टारगेट किलिंग जे केस में जेल में आहे ऐं उहो गुज़िरियल 5-8 सालनि खां ट्रांसफर कोन थियो 2018 खां उनजे ख़िलाफ़ 2018 खां अॻु में मूं फ़क़ीर शेर मोहम्मद बिलालाणी ऐं असांजे कारकुननि एहतजाज बि कया ऐं हिकिड़ी खुली कचहरी में जंहिंमें जखराणी साहिबु जकाबाबाद मां आया त उन्हनि जी खुली कचहरी में असां स्टेज ते दाहूं कयूं त हिन SHO खे बदिली कयो वञे पर उहे जेल में त वियो हलियो आहे पर बदिली कोन थियो हुन जे केस में जेल में वियो आहे केरु सपोर्ट थो करे उन्हनि जी यकीनन उनखे त सिधी ॻाल्हि आहे त अरबाब साहिब थो करे उहे अरबाब साहिब जा फ्रंट मैन हुआ हू ऑफिसर्स न हुआ ऐं अञा बि जेके वेठा आहिनि उहे न आहिनि अच्छा गैसा साहब मुंहिंजी कोशिशि हुई त जेको अरबाब जेको फैमिली तरफ़ां को न को जेको आहे शामिलु हुजे प्रोग्राम में हुनजो मौक़े बि असां शामिलु करे सघूं हा पर असांजी खोड़ कोशिशि बावजूदि हू न आहिनि आया सुरेंद्र साहिब बि माज़रत कई उन्हनि चयो मजबूरी का पंहिंजी ॿुधाई खाटू साहिब मां तव्हांजो मुसलसल जेको आवाज़ु आहे उहो डिस्टर्ब थिए पियो मूंखे हीअ ॿुधाइजो त अरबाब ब्रदरान जो छा चवण आहिनि सॼे मामले ते बिल्कुलु हाणे अरबाब इनामला जो जेको लुत्फुल्ला जो भाउ आहे उनजो मौक़फ़ सोशल मीडिया ते साम्हूं आयो आहे उन खां सवाइ अरबाब आलम जेको कि लुत्फुल्ला जो भाउ आहे MPA जो उनजो मौक़फ़ साम्हूं आयो आहे मीडिया ते त हू इन ई सॼमूरनि जेके सुरेंद्र विलासाई जा जेके इल्ज़ाम आहिनि उनखे हू रद्द कनि था ऐं हू चवनि था त इहो असल मामिलो जेको आहे सो बच्चू मेघवाड़ उनजो बि जंहिं ते इल्ज़ाम लॻो आहे त उनखे सोपारी ॾेई बचियो वियो आहे त उहो बि जेको आहे उनजो सोशल मीडिया ते आयो आहे बयान त हू चवे थो त मुंहिंजे प्लाट ते जेको आहे सो सुरेंद्र सां मामिलो आहे उहो प्लाट ते जेको आहे सो कब्ज़ो करणु चाहे थो इन क़िस्म जा उहो इल्ज़ाम लॻाए थो जॾहिं त ॿिए पासे सुरेंद्र विलासाई जेका ॻाल्हि करे थो जेके ही सभई समूरा इशूज़ जेके आहिनि सो ज्ञानचंद साहिब बि शेयर कया आहिनि त देवेन जे काठ ते उते मामिलो आहे उन जा उहे जेके आहिनि सो माण्हू ॿियनि माण्हुनि खे काठ वठणु नथा ॾियनि मंशात जा मामला आहिनि उन खां सवाइ ही हिननि जा जेके आहिनि सो पुराणा अॻे बि इख़्तिलाफ़ रहंदा आया आहिनि त हाणे ही जेके आहिनि सो संगीन नोयत अख़्तियार कई आहे ज़ाहिर आहे ॿई उन इलाइक़े में आहिनि सुरेंद्र विलासाई साहिबु उन जो शहर बि कलो ई आहे ऐं लुत्फुल्ला साहिबु जेको आहे उहो बि उन जो शहर डोडारो ऐं ॻोठ कलोई तालको ऐं उहो बि उन जो ई आहे सो उते जेको आहे सो हाणे ही हिननि जा इन बुनियाद ते जेके तालके में ॿिया मामला मसइला आहिनि उन ते इख़्तिलाफ़ थींदा रहिया आहिनि ऐं भली खणी MNA डॉक्टर महेश कुमार मलाणी इहो ॻाल्हियूं न पियो रखणु चाहे पार्टी जो डिविज़नल सदर हुजण जे करे पार्टी डिसिप्लिन ऐं उन जूं ॻाल्हियूं पर ही ज्ञानचंद सही थो चए त हाणे हिननि जा जेके सो शदीद इख़्तिलाफ़ डॉक्टर महेश जा ऐं लुत्फुल्ला जा पाण में मौजूदु आहिनि ऐं आम चूंडनि में हिननि जा इहे इख़्तिलाफ़ वधिया जेके पार्टी सतह ते बि विया ऐं पार्टी जेको आहे सो उन्हनि खे हल न करे सघी बल्कि उन्हनि हिन जेको आहे सो चयो त हिननि अरबाब गुलाम रहीम जेको साम्हूं बीठल हुयो ऐं डॉक्टर महेश कुमार मलाणी जे ऐं ॿिए पासे उतां लुत्फुल्ला साॻिए तख़्ते MPA जी सीट ते हो त उन वोट जेके आहिनि सो अरबाब गुलाम रहीम खे कराया पर महेश मलाणी खे न कराया उन जे करे उन हिननि में तमामु घणा
शदीद इख़्तिलाफ़ जेके आहिनि सो थिया आहिनि ऐं उन बाद पार्टी उन जी इंक्वायरियूं ऐं ॻाल्हियूं ऐं इहे मीटिंगूं ऐं कमेटियूं ऐं इहे थियूं पर उनजो को नतीजो साम्हूं न आयो त हीउ जेको आहे सो हिक ॿिए खे कंहिंखे जेको आहे सो गॾु विहारे सो साॻिए नमूने सां MP खटूमल जीवन ऐं डॉक्टर महेश मल्हाणी जा इख़्तिलाफ़ काफ़ी अरसे खां जेके आहिनि सो मौजूदु आहिनि के ॿनी जे मामले तां उन तां सो ही पीपल पार्टी में मामूल बणियल आहिनि उन में बि कमेटियूं ठहियूं जांच थी पर नतीजो को बि कोन थो निकिरे त इहे इख़्तिलाफ़ हिननि जा पाण में रहंदा पिया अचनि ऐं उन ई जे करे जेको वॾे में वॾो नुक़सानु थिए थो हीअ त हिननि जी पाण में सियासी इख़्तिलाफ़ आहिनि पर उन जो जेको वॾे खां वॾो सफ़र करे थो उहो इलाइक़े जो माण्हू करे थो इलाइक़ो करे थो छाकाणि त हाणे थर जा जेके तमामु हाणे 12 खां मथे MNAs MPs आहिनि हाणे पीपल पार्टी सभई सीटूं जेके आहिनि सो पीपल पार्टी खटियूं आहिनि पर हाणे थर जा जेके तमामु वॾा इशूज़ आहिनि उन ते ही जेके आहिनि सो पार्टी डिसिप्लिन में कंहिं वटि बि ॻाल्हाइण लाइ तयारु कोन्हनि गुज़िरियल 4-5 सालनि खां थर कोल जी रॉयल्टी जो मामलो आहे पीपल पार्टी जे बिलावल भुट्टो चेयरमैन हिते बिजली घर जो इफ़्तिताह कयो उन टाइम ते ऐलान कयो 4 साल अॻु में 5 साल अॻु में त रॉयल्टी समूरी थर ते जेका आहे सा थर जी तरक़ी ते ख़र्च थींदी पर 32 अरब रुपया सिंध गवर्नमेंट जे अकाउंट मंझि रॉयल्टी जा पैसा जमा थी चुका आहिनि पर चूंडियल नुमाइंदा बुड़क ॿाहिरि कढण लाइ तयारु कोन्हनि थर जा माण्हू ख़ुदकशियूं कनि पिया थर जा माण्हू जेके आहिनि सो लॾपलाण करे रोज़गार लाइ भटकियल आहिनि कोयले जे प्रोजेक्टनि में नाइंसाफ़ी थिए थी पई पर हाणे ही पाण में ठहनि ई नथा पाण में हिक ॿिए में एॾा शदीद इख़्तिलाफ़ आहिनि जो पार्टी अंदरि निबेरो नथो थिए पार्टी बि चवे थी त इहो मामला जेके आहिनि सो इन तरह रहनि त ही जेको आहे सो गॾिजी सुबुह जो थर जा जेके मेजर इशूज़ आहिनि थर में ॿारनि जी पोतगियूं जेके आहिनि सो हारी पोरे तबिके जूं थियनि थियूं 150 खां मथे 129 जेके आहिनि सो हारी पोरित ग़रीब माण्हुनि 2025 में ख़ुदकशियूं कयूं आहिनि हाणे ही सॼी सूरत हाल जेका आहे सा पार्टी खे बि ख़बर आहे हुकुमराननि खे बि ख़बर आहे पर चूंडियल नुमाइंदा जेके आहिनि सो पाण में न थियण जे करे इन्हनि ॻाल्हियुनि जे करे मामलनि जे करे हू पार्टी जे अॻियां इहो नथा रखी सघनि त ही जेका सूरत हाल आहे अस्पतालनि में दवाऊं कोन आहिनि ग़रीब माण्हू जेके आहिनि सो सफ़र कनि था पिया कारूंजर जो इशू आहे बिलावल भुट्टो ज़रदारी इलेक्शन मुहिम जे दौरान ऐलान करे वियो त कारूंजर ते जेको आहे सो उनजी कटाई आहे उहो करणु न ॾींदासीं ऐं ही नून लीग वारा उनखे कटाइण था चाहिनि पीपल पार्टी अवाम सां गॾु आहे ऐं उहो सभु ॻाल्हियूं पर साॻी पीपल पार्टी पाण सिंध गवर्नमेंट पीपल पार्टी जी आहे सिंध गवर्नमेंट हाई कोर्ट सिंध जेको कटाई जे ख़िलाफ़ तारीख़ी फ़ैसिलो ॾिनो उन जे ख़िलाफ़ वरी पिटीशन खणी वई आहे सुप्रीम कोर्ट में हाणे वरी जेको आहे उहो निगरान गवर्नमेंट वई हाणे वरी जेको आहे सो पाण सिंध हुकूमत सुप्रीम कोर्ट वारी पिटीशन खणी ऐं विया आहिनि आइनी अदालत में वफ़ाक़ी आइनी अदालत में तो हाणे पीपल पार्टी जा 12 चूंडियल नुमाइंदा जेके सेनेटर बि आहिनि जेके सलाहकार बि आहिनि जेके MNAs MPs बि आहिनि उहे सभु केर बि पुछण लाइ तयारु कोन्हे ही छोटा मोटा पाण में इख़्तिलाफ़ रखी हिक ॿिए जूं टंगूं छिकण या हिक ॿिए सां इख़्तिलाफ़ रखी वेठा आहिनि नतीजे में थर जा जेके थर पसमानदा इलाइक़ो आहे जिते 80% खां अञा ताईं माण्हू जेके आहिनि सो बिजली पाणी रोड रस्तनि खां महरूम आहिनि गुरबत तंगदस्ती जी इहा हालत आहे त हारी पोरियत तबिके जा माण्हू हर साल ख़ुदकशियुनि जो तइदाद वधे थो उनजा ॿिया केतिरा ई सबब भली हुजनि पर गुरबत उनजी जड़ आहे अस्पतालनि में जेके 800-700 खां 800 ताईं जेके आहिनि सो हर साल ते ॿार फौत थियनि था सरकारी अस्पतालनि में सभु हारी पोरियतनि जा थियनि था हाणे ॻाल्हि इहा आहे त ऐं हिकिड़े ॿिए पासे अरबे रुपयनि जी जेका आहे सा थरकोल जी रॉयल्टी पई आहे सिंध हुकूमत जे अकाउंट में पई आहे ऐं 3 दफ़ा इलेक्शन मुहिम में बि बिलावल भुट्टो ऐं CM ऐलान कयो त असांखे मिली आहे निगरान गवर्नमेंट आहे असीं ईंदासीं ऐं वरी जेको आहे हल कंदा पर उनखे बि 2 साल खां मथे अरसो थी वियो आहे उहा रॉयल्टी थर जे मिसकीन माण्हू जो हक़ थिए थो ऐं उहो उन्हनि जे अकाउंट में पई आहे पर नतीजे में चूंडियल नुमाइंदा ॻाल्हाइण लाइ तयारु कोन आहिनि अच्छा खटाव साहब उन्हनि खां केरु पुछे खटाव साहब सुरेंद्र वालासाई साहब जो मामलो हुजे अरबाबनि जो मामलो हुजे खणी पाण 2 मिंटनि लाइ मञी वठूं सियासी मामलो आहे कुझु बि हुजे खणी उहो त बाद में को फ़ैसिलो थिए पार्टी का केरु सच पियो ॻाल्हाए केरु इल्ज़ाम पियो हणे ॿियो मामलो आहे लेकिन अगरि हिकिड़ो MPA लेवल जो माण्हू आहे उहो त बेवस थी करे सोशल मीडिया ते लिखे थो त पोइ अरबाबनि जो आम माण्हू सां कहिड़ो रवैयो उते आहे बिल्कुलु ही जेके ज्ञानचंद साहब बि ॻाल्हि करे थो पियो इहे इशूज़ उते मौजूदु आहिनि इहे ॻाल्हि न आहे
तो ये जगह काठ जे देवन जो प्रॉब्लम है यो बिल्कुल सही है, यो मौजूद है उते इशू। उते ये 72 माण्हू काठियूं वढंदा इनका कतई तौर ते ना है। मंशा ताल के सजे में उते कलोई में तो इशू है, पर सजे जिले में मंशा जो इशू है। हाणे उहो जेको आहे सो ही चूंडियल नुमाइंदा ही जॾहिं स्टैंड वठंदा त जेको पुलिस सरबराह अचे थो, ॿी पुलिस उन मंझि जेको आहे सो उन्हनि जी सरपरस्ती, सॼो मंशा चौक धंधो आहे उहो पुलिस सरपरस्ती मेले थो, सभिनी खे ख़बर आहे। हाणे उहो जेको आहे सो कंहिंखे नोटिस वठिणो आहे। हाणे इहे समूरा इशूज़ उते मौजूद आहिनि। मथां ॿियो हिननि जा वरी पाण में इख़्तिलाफ़ जेके आहिनि सो उनजे करे इहा जेका रसाकशी आहे, सियासी रसाकशी जेका आहे सा उते पोइ उन में हिननि जा कारकुन बि सफ़र कनि था, उन्हनि जा माण्हू बि सफ़र कनि था। ज़ाहिर आहे उहा धड़ाबंदी जेका आहे सा मौजूद है, लिकियल न आहे इहा धड़ाबंदी, इहा ओपन है, सोशल मीडिया ते उन करे अचे थी त पार्टी उन्हनि जॾहिं कंप्लेंट वञे थी, कमेटियूं ठाहे उन जूं जेको आहे सो ॻाल्हियूं थियनि थियूं, पर उनजी रिज़ल्ट का अचे त उन मामलनि खे हल करे उहो जेको आहे सो हेसी ताईं का पेशरफ़्त न थी आहे। छाकाणि त ही 2 साल ते इलेक्शन जा ॿिया 2.5 साल इहे गुज़री विया आहिनि, पर उहो उन करे उनखे रहण था ॾियनि त ही जेको आहे सो भली ईअं ई इख़्तिलाफ़ रहनि। छाकाणि त ही थर जा जेके मेजर इशूज़ आहिनि, तमामु संगीन क़िस्म जी सूरताल आहे थरपारकर में, माण्हू बुख बदहाली में मजबूर बणियल आहिनि। पर केर बि जेको आहे सो चूंडियल नुमाइंदो पंहिंजे पार्टी डिसिप्लिन जी ॻाल्हि करे थो, पंहिंजे मफ़ादनि में उहो हले थो, ऐं केर बि थर जे मेजर इशूज़ ते पार्टी जे अॻियां मौक़फ़ रखण लाइ तयारु न आहे त भई ही जेको आहे सो आख़िरकार ज़ुल्म छो। तव्हां ॾिसो हर ॿिए ॾींहुं चौथे ॾींहुं रोज़ानो माण्हू जेके आहिनि सो थरकोल ब्लॉक में उते एहतिजाज था कनि। सिंध गवर्नमेंट जो ब्लॉक 2 में जॉइंट वेंचर है, डंपर ड्राइवर जेके आहिनि सो हड़ताल करे वेठा आहिनि, उन्हनि सां कमेटी ठहे थी, अरबे रुपयनि जी उन्हनि वटि फंडिंग पई है, पैसा पिया आहिनि, थर फाउंडेशन वटि पैसा पिया आहिनि, पर उन ग़रीब ड्राइवरनि खे मानी जो मसइलो जेको आहे सो उहो हल नथो थिए। चूंडियल नुमाइंदा उन्हनि कमेटी में उन्हनि जे बोर्ड ते मौजूद आहिनि, केर बि नथो चवे त बाबा ही रोज़ जो तमाशो छाजो आहे। तव्हां मैनेजमेंट में जेको आहे थरवासियुनि खे नौकरियूं न ॾिनियूं, लेबर में जेके नौकरियूं मिलियूं आहिनि उहो उन्हनि सां तव्हांजो ही रवैयो आहे जो हू रोज़ थरकोल जे ॿाहिरां हड़ताल था कनि, एहतिजाज था कनि त असांखे बुखूं न मारियो, मानी जेका असां सही ॾियो, असांजा ॿिया मसइला हल करियो, पर उन ते बि केरु नोटिस वठण लाइ तयारु न आहे। ब्लॉक 1 जी इहा सूरत हाल आहे, हू नो गो एरिया बणियल आहे। उते उन्हनि ॻोठनि जे ॿिन्ही पासनि खां, चइनी पासनि खां उते मिटी जा वॾा ढेर करे छॾियो आहे। ॻोठाणनि खे उन्हनि जा मुआवज़ा कोन मिलिया आहिनि, रेलवे जी पटड़ी विछाइजी पई, उन्हनि ॻोठनि जा 5 किलोमीटर में रस्ता उधेड़े छॾिया अथनि, वॾियूं भिटूं ठाहे, कटायूं करे, वण वढे, पर उन्हनि खे मुआवज़ो नथो मिले। पर हाणे इहे मसइला केरु हल कंदो? इलाइक़े जे चूंडियल नुमाइंदनि जी ज़िम्मेवारी थिए थी, बिल्कुलु ई आहे। ठीकु आहे, रखी वेठा आहिनि। ठीकु आहे, घणो त असां सां गॾु ई रहो। अच्छा इंजे साहब, तव्हां गुफ़्तगू ॿुधी, वाक़ई जेको आहे त चूंडियल नुमाइंदनि जिते कमु आहे, माण्हू खे रिलीफ ॾियारनि, जिते को मामिलो थिए उते वाक़ई थर जा माण्हू ख़ुदकुशियूं कनि था, रोज़ मसइला आहिनि, हेॾो वॾो प्रोजेक्ट आहे, रोज़गार लाइ एहतिजाज कनि था, नथा सम्झो त हिन जे जहिड़े सबबु आम माण्हू सफ़र करे पियो, जिन मक़सदनि लाइ माण्हू वोट ॾिनो आहे, असांजा अंज ख़तमु कंदा, असांजा मसइला हल कराईंदा, ही त पंहिंजी रसाकशी में मसरूफ़ आहिनि। जेके मामलात खाटाऊ जानी उथारिया आहिनि, ख़ुदकशियुनि जो हुजे, थरकोल जे में रोज़गार ऐं वसीलनि जे विरासत जो मसइलो हुजे, या कारूंजर जे कटाई वारो मसइलो आहे, इन मामले ते घटि में घटि असां सभिनी जो मौक़िफ़ हिकिड़ो रहंदो आयो आहे। पर हिन शइ जो ॿियो पासो बि आहे। सुभाणे चेयरमैन बिलावल भुट्टो साहिबु NED यूनिवर्सिटी जो थर कैंपस जो इफ़्तिताह करणु पिया वञनि। उते ॿ टे टेक्नोलॉजीज़ ऐं ख़ासि तौर ते कंप्यूटर टेक्नोलॉजी जेका आहे IT जे शोबे में हिकिड़ो वॾो कमु पियो थिए। थरकोल जी बज़ाते ख़ुदि बिजली पैदा करण बि हिकिड़ो वॾो प्रोजेक्ट आहे, उन सां काफ़ी माण्हुनि खे रोज़गार बि मिलिया आहिनि जिते ॿिया इशूज़ पैदा थिया आहिनि। त थरपारकर में तोड़े सॼी सिंध में पीपल्स पार्टी जे दौर में वॾा कम थिया आहिनि, पर असां अॼु हिते वेठा आहियूं त इख़्तिलाफ़ छो आहिनि? इख़्तिलाफ़ कहिड़ा इख़्तिलाफ़ी मामला आहिनि कहिड़ा? हेॾा के वॾा मामला बि कोन्हे। उते जो माण्हू छा थो चाहे त इहा पुलिस गर्दी न थिए, इहे जाइज़ नाजाइज़ कब्ज़ा न थियनि, माइट इज़ राइट ॾाढो सोगाबो, इहो सिस्टम बंदि थिए। सुरेंद्र जा बि के वॾा इख़्तिलाफ़ ॿियनि मामलनि ते कोन्हे, हुनजे प्लॉट ऐं उन्हनि जे मामलनि ते इहो आयो आहे। हुननि ॻाल्हियुनि ते यकीनन नोटिस वरितो आहे, किथे ह्यूमन राइट्स जे कुझु इशूज़ आहिनि जंहिंमें पुलिस गर्दी थी आहे, जंहिंमें देवियुनि जे मामलनि ते ग़रीब माण्हू त वीचारो सफ़ा थी वियो आहे। ऐं इलेक्शन जो हिकिड़ो वाक़ो जेको इल्ज़ाम लॻंदो आहे त पुलिस धुर हूंदी आहे, चूंडियल नुमाइंदनि जे जेको आहे त वांगार वहंदी आहे, पोइ हीअ त जेको सुरेंद्र साहिब जी हुते ॻाल्हि नथी हले त पर इहो सदाकत आहे न, पोइ पुलिस जे कारकर्दगी ते बि इहो सवाल आहे पंहिंजे जाइ ते। यकीनन पुलिस त उते ऐं त चवंदो नाकारा थी चुकी आहे, हुसे हिननि जे इशारनि ते हलंदड़ आहे। पर आउं हिकिड़ो वाक़ो ॿुधाइण पियो वियुसि।
असां 2013 जी इलेक्शन में ऐं पीपल्स पार्टी जो टिकट होल्डर हुअसीं असांजे वर्क ते गुल मोहम्मद लॉर्ड साहब असां सां गॾु असां हिते कलोई जे पासे में कंहिं लुंडन जे ॻोठ में वियासीं उन्हनि चयो दादा ॾिनूं अवां बि कुझु कोन्हे ॾिनूं अरबाबनि बि कुझु कोन्हे पर अरबाबनि जे दौर में असीं इहे देवियुनि जूं काठियूं वढे वेंदा हुआसीं विच में असांखे पुलिस फुरे वेंदी हुई ऐं हींअर पीपल्स पार्टी वारा घटि में घटि असांखे देवियुनि वढण जी इजाज़त ॾिनी असीं काठियूं वढे विकिणी पंहिंजे बचनि जो रोज़ पिया कयूं सो हिन वक़्त में उन्हनि जे बचनि जे रोज़ ते लत आई आहे ऐं उहा यकीनन असीं चाहींदासीं पार्टी इन्हनि ॿिनि टिनि इशूज़ खे सॉल्व करे या पुलिस गर्दी बंदि थिए या कब्ज़ागिरी बंदि थिए ऐं पुलिस खे इस्तेमालु कंदे ही नंढा नंढा जेके देवियुनि जे काठियुनि ते जेके मिसकिन जो अटो भतो आहे उन ते लत थी अचे उन जे लाइ को तदारक थिए त बाक़ी इशूज़ एॾा वॾा कोन्हनि ही भली टाउन कमेटीज़ जा सभु पैसा खाइनि ही यूनियन काउंसिल्स जा भली सभु पैसा ऑफिसर ई पाण में गॾिजी खाइनि ही कोल मां बि जेके मुख़्तलिफ़ मफ़ादात पर इन ग़रीब जी जेका रोज़ी रोटी आहे जेको टाउन जा पैसा खाइनि था न किथे किथे टके जो बि कमु खुद थो थिए इहो त असांजो अलमियो आहे पीपल्स पार्टी जे ख़िलाफ़ु ऐं चऊं त इहे वॾेरा त ख़ुशि थियनि पिया पर बज़ाते ख़ुदि पीपल्स पार्टी जे लाइ इहो हिकिड़ो क्वेश्चन मार्क बणिजी वियो आहे तंहिं करे ख़ासि तौर ते असांजे थर पार्क अहिड़ो आहे जिते पीपल्स पार्टी आहे उनखां सवाइ अरबाबनि जो राज हूंदो जेको असां 2013 में ख़तमु कयो ऐं उनजे ई नतीजे में अरबाब साहिब असां आयो आहे न हाणे हू जीअं भुट्टो जे नज़रिए सां सिधो हुजे त असांजो को इख़्तिलाफ़ कोन्हे ठीकु आहे पीपल्स पार्टी जे नज़रिए खां ॿाहिरि थी भले टाउन जा पैसा बि खाए कुझु बि करे असां इहे वॾा इशूज़ उन्हनि में वञूं ई कोन चवंदा मिसकिन जे जेका देवियुनि जे काठियुनि मां जेका रोटी थी अचे उहा त बंदि न थिए मंशियात फ़रोशी त न थिए माण्हुनि जा बचा मंशियात में तबाह त न थियनि सही आहे सो पुलिस गर्दी में को मिसकिन माण्हू ख़ुदा कान थाणे ते खजी वञे उनजे खीसे में 4 रुपया हुजनि या मस बरसातूं पियूं हुन में जेकर के 2 दाणा घर में पियल आहिनि उहे विकिणी या 4 ॿकरियूं विकिणी हू पुलिस खे खाराए इहे शयूं पार्टी खे नोटिस वठणु खपे इहे ख़तमु कराए त असांजा बि इख़्तिलाफ़ जेके लीडरशिप में ख़तमु वॾी महिरबानी इंजीनियर ज्ञानचंद साहिब तव्हां पंहिंजो क़ीमती वक़्तु ॾिनो आहे खाटा उजानी साहिब तव्हांजी महिरबानी नाज़रीन तव्हां गुफ़्तगू ॿुधी हिते थर में तमामु अनेक मसइला आहिनि उतां जा माण्हू रोज़गार जे लाइ परेशान आहिनि उन समेत मंशियात समेत ॿिया केतिरा ई मामला आहिनि पर मक़ामी जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि उहे आम माण्हू सां जो कहिड़ो वर्ताव हूंदो लेकिन उतां जो पाकिस्तान पीपल्स पार्टी जो चूंडियल जेको आहे उतां जो MP आहे ऐं जेको आहे त मीडिया सेल जो इंचार्ज आहे उहो तमामु संगीन इल्ज़ाम हणे थो उनजी दादरसी नथी थिए त आम माण्हू जी कहिड़ी दादरसी थींदी तंहिंजे करे पाकिस्तान पीपल्स पार्टी खे हिन संगीन जेके मामलात आहिनि ख़ासि तौर थर जे माण्हुनि जे जेके बुनियादी ज़रूरतूं आहिनि उनजे रोज़गार जा मसइला आहिनि उते जा माण्हू ख़ुदकुशियूं कनि था उन तरफ़ ध्यानु ॾियणु घुरिजे अॼु प्रोग्राम सुभाणे कंहिं ॿिए इशू कंहिं ॿिए मुलाक़ात थींदी तेसीं ताईं अला भाई।